नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में असां ख़बर शेयर कंदासीं। अरशद शरीफ जे क़त्ल केस जे पाण वरातो नोटिस केसी ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में अरशद शरीफ जे क़त्ल बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी थी आहे। JIT जे सरबराह जा अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया नोटिस केसी ॿुधणी कई पई। असांखे अरशद शरीफ जे क़त्ल बाबति अञा ताईं को बि मवाद नाहे मिलियो। केनिया जूं इख़्तियारियूं जांच ताईं रसाई न पई ॾियनि, JIT पारां ॿुधायो वियो। केनिया जे अख़्तियारनि अञा ताईं असांखे वाक़ई वारनि हंधि जो मुआइनो बि नाहे करायो। JIT जे सरबराह जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। नाज़रीन, अरशद शरीफ क़त्ल केस जो हिकु पासो मुल्की आहे, हिकु पासो परॾेही। चीफ जस्टिस जो अहिड़ो चवणु आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट में सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल केस के हवाले से ॿुधणी थी है। चीफ जस्टिस सरबराही में बेंच आॾो एडिशनल अटॉर्नी जनरल पेश थियो आहे, जंहिं अदालत खे इहो ॿुधायो आहे त जेका टीम जेका आहे उहा कीनिया वई बि कीनिया जे इख़्तियारनि जेका उन क्राइम सीन ताईं उन्हनि खे जेका उहो रसाई नाहे ॾिनी ऐं आला इख़्तियारियूं जेके हितां वयूं हुयूं। JIT वई बि उन समूरा कदम खणण जी कोशिशि कई। उन ते अदालत मुख़्तलिफ़ सवाल कया आहिनि। उन ते जस्टिस एजाज़ुल हसन जो चवणु आहे कीनिया जेको इख़्तियारियूं आहिनि उन खे अवां सां ताउन करणु घुरिजे आहे ऐं असां हर कंहिं ते जेको इल्ज़ाम जेको कंहिं ते असांखे न लॻाइणु घुरिजे। इहा ॻाल्हि चीफ जस्टिस चई आहे। चीफ जस्टिस जो चवणु आहे त जेके JIT हेसि ताईं कदम खयां आहिनि उन में कुझु ग़लतियूं थी वियूं आहिनि। जेका रिपोर्ट ज़ाहिर कई वई आहे उहा रिपोर्ट ज़ाहिर करणु जेको उहो दुरुस्त न हो। रिपोर्ट ग़लति या सही उहा ॻाल्हि अलॻि आहे, पर जॾहिं रिपोर्ट ज़ाहिर कई वई त उन ई सां जेके आहिनि उहे माण्हू मुहताज थी विया ऐं उन जो ज़िम्मेवार केरु आहे। चीफ जस्टिस चवणो त कीनिया ख़ुदि मुख़्तियार मुल्क आहे ऐं उन करे कंहिं ते इल्ज़ाम न हणणु घुरिजनि। पर इहो ज़रूरु ॾिसणो आहे त जेका ख़ुशूसी जेका JIT कीनिया ऐं गॾियल अमानतुनि जेका वई हुई उन जांच जेका उहो दुरुस्त नमूने कई आहे या न। स्पेशल जेका कमेटी हुई उहा तयारु थी, ज़हनी तौर ते तयारु थी जांच जे लाइ या न। उन खां पोइ चीफ जस्टिस जो चवणो त कीनिया सां राब्तो करणु ऐं उन जे वञण जे विच में जेका उहा गड़बड़ थी आहे ऐं इहा सॼी ज़िम्मेवारी जेका उहो परॾेही ऑफिस जी आहे। चीफ जस्टिस जो इहो पिणु चवणु आहे त इहो पिणु ॾिसणो आहे त कीनिया में अरशद शरीफ खे केरु फिनांस करे रहियो, को त हो जंहिंखे उते रहण ते मजबूर कयो ऐं माली तौर ते उनजी मदद कई। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इब्राहिम कुंभर तफ़सील ॾियण जे लाइ।